नाज़रीन, नासूर प्रोग्राम में मां यहाँ तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु सिंध जा नाले वारा दानिश्वर आलिम ऐं अकाबर प्रोफेसर केएस नागपाल साहब जन मौजूदु आहिनि। ऐं असांजे प्रोग्राम जो छाकाणि त नालो नासूर आहे, उन जे करे असीं अॼु इहा पाण में सलाह कई आहे, इहो वीचार कयो आहे त सिंध खे लॻल जेके नीलनि पीलनि नांगनि जहिड़ा नासूर आहिनि, जेके सिंध जी ज़िंदगीअ खे खाई रहिया आहिनि ऐं गिड़काए रहिया आहिनि, असीं उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांजो नंबर जेको स्क्रीन ते अची रहियो आहे उन ते तव्हां बि कॉल करे सघो था ऐं तव्हां पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में, छाकाणि त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नासूर आहिनि। जीअं उत्तर वारे पासे ॾे कारोकारी या क़बाइली जहिड़ा आहिनि, त लोअर सिंध ॾे ॿिया मसइला आहिनि, थर ऐं लाड़ ॾे वरी टियां मसइला आहिनि। तंहिंजे करे इहे नासूरनि जा जेके क़िस्म आहिनि ऐं जेके नासूरनि जूं कहाणियूं आहिनि ऐं इन्हनि नासूरनि जे ॾंगनि में जेके ॾंगियल ही ॾेह आहे ऐं ख़ासि तौर ते जेको लोड़ींदड़ ऐं झेड़ींदड़ जेको तबिको आहे, जेको लोचींदड़ ऐं सोचींदड़ तबिको आहे, उहो घणे भाङे उनजो शिकार थिए थो। ऐं जेके माण्हू शिकारी आहिनि ऐं जेको तबिको शिकार करे थो, असीं उन ते बि ॻाल्हाईंदासीं त इन जा मुख़्तलिफ़ पासा ऐं पहलू कहिड़ा आहिनि, सबब कहिड़ा आहिनि। त तव्हां बि कॉल करे सघो था ऐं असीं पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। साईं, हाणे नासूरनि जा क़िस्म असीं त पंहिंजे प्रोमो में ॿुधाईंदा रहिया आहियूं ऐं सिंध जे माण्हुनि खे घणे भाङे इहा कोशिशि असां कंदा आहियूं त जिन जिन बिदतुनि ऐं जिन जिन मुसीबतुनि जो माण्हू शिकार आहिनि, उन्हनि खे उन्हनि ताईं इहे मसइला पहुचायूं ऐं उन जा सबब ॿुधायूं त उहो पाण बि सोचनि ऐं लोचनि ऐं उन जो मुक़ाबिलो कनि, गॾिजी सॾिजी हिकिड़ी नई सिंध ठहे, हिकिड़ा नवां माण्हू ठहनि ऐं नओं हिकिड़ो समाज अॼु जेको रोशन समाज हुजे, जेको तरक़ी याफ़्ता समाज हुजे। ऐं अॼु जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त हिकिड़ो फेसबुक ते अॼु हिकिड़ो मैसेज हलियो आहे माजिद मक़सूद जे नाले सां, त असीं नौजवान जेको आहे जेको प्रैक्टिकली सिंध खे ॾिसे थो ऐं सूर में सड़े थो पियो, त उन जो हिकिड़ो मैसेज आयो आहे जेको उहो पढ़ूं त उन सिंध जी हालति जेका पंहिंजी अखियुनि सां ॾिठी आहे, तजुर्बो आहे, तव्हां बि ॾिसो था, असीं बि ॾिसूं था ऐं जेके कॉलर्स आहिनि उहे बि पंहिंजी अखि सां सिंध जे मथां जेके कड़कियल मुसीबतूं ऐं ॾमर आहिनि ॾेह जे मथां, उन्हनि खे कीअं था ॾिसनि। पर हीउ जेको मैसेज आहे तमामु अहम आहे। माजिद मक़सूद लिखे थो त आई हैव वर्कड ऑलमोस्ट इन ऑल डिस्ट्रिक्ट्स ऑफ सिंध, वेन एवर आई मेट विथ कम्युनिटी इन विलेजेस ऑफ सिंध, नो वन वाज फाउंड हैप्पी with the performance of government of PP. Mostly people cried for corruption, law and order situation, destruction of roads, joblessness. While working in 4 districts of Punjab, I observe here things are altogether different. People of villages are found so happy with the performance of Shahbaz Sharif. Many people claim and show us different schemes of government in village. कंपेयर कयो आहे, हिन पंजाब बि घुमी आयो आहे ऐं सिंध बि घुमी ॾिठी अथई, चई त मुंहिंजी अखियुनि सां जे तूं सिंध ॾिसी जन्नत ई विसरी वञई, पर असांखे त जहनम यादि थो अची वञे जॾहिं सिंध खे जहनम वारी हालतुनि ते हितां जे हुकुमराननि पहुचायो आहे, हितां जे वॾेरनि भोतारनि सरदारनि ऐं पीरनि जेको पहुचायो आहे, त हीअ सिंध असांखे जेका अमर जलील चवंदो आहे त हीअ मुंहिंजी सिंध त न आहे, अहिड़ी सिंध में जीअं केरु रहणु पसंदि कंदो। साईं, किताबनि जी सिंध ज़मीन ते कान्हे जी। हाणे अमर जलील जी उमिरि कोई 100 साल कान्हे, यानी 75-80 सालनि में सिंध जी हालति उबतड़ थी वई आहे, सफ़ा। यानी जा सिंध सुकून, ख़ुशहाली, भाईचारे, बाहिमी मोहबतनि जो हिंदोरो हुई, जंहिंमें माण्हू सुख जो साह खणंदा हुआ, आराम जी निंड कंदा हुआ। हिते चौकियूं, भक्तियूं, मेला एॾा हूंदा हुआ जो माण्हू खे ख़बर न हूंदी त को भउ ऐं ड्राव बि थींदो आहे। इहो मञा थो त धाड़ेल बि हुया, ईअं न आहे त न हुए, पर परसेंटेज कढंदव त हूअ तमामु सुखी सताबी सोनी झिरकी, जंहिंजे करे हुनजे मथां काहूं थियूं, जंहिंजे करे हूअ सदाईं राताहनि में आई। पर माण्हू हितां जो ख़ुशहाल, तिजारत हितां जी, ओ श्रीलंका, तव्हां शाह लतीफ़ खे पढ़ो, बेड़ा कारे था वञनि, लंका जी लॻी पई अथनि। त ही उहा सिंध न आहे मुंहिंजा साईं। अमर जलील जूं लिखियल पुराणियूं कहाणियूं जेके 60s-70s जे दौर जूं आहिनि, उहे अॼु बि ओढ़े जो ओढ़ियूं आहिनि। यानी उनखे वराए लिखण जी ज़रूरत न आहे, यानी कि पढ़ी माण्हू हैरान थिए त यार हे राइटर कहिड़ी ॻाल्हि थो करे, असां वटि त अहिड़े क़िस्म जो कुझु बि न आहे।
हलीम ब्रोही साहब बि चवंदो ईअं ई, बिल्कुलु चवंदो त मां सिंध थो ॻोल्हियां पियो, सिंध जेका गुम थी वई आहे, सिंध जेका मुंहनि जे दड़े वारी सिंध आहे, उहा मां ॻोल्हियां थो, उहा सिंध काॾे वई? हीअ सिंध त न आहे। साईं, भाङा भाङा थिए थी दिलि। तव्हां सुप्रीम एम्पायर ऑफ सिंध त पढ़ो, छा हुई? जॾहिं मग़रिब सॼो, यूरोप सॼो अंधेरे में हो, पाण उनखे डार्क एजिस चवनि था। 1000 सालनि ताईं ऊंदा हो, खंडर हो यूरोप, ऐं सिंध वटि रोशनी हुई, सिंध वटि सकाफ़त हुई, सिंध वटि तरक़ी हुई, सिंध वटि हुकूमत हुई, जंहिंमें अब्दुल इंसाफ़ हुयो। राय साइसी, राय सहीरस वारो दौर, जेको चच वारो दौर सिंध जो आहे, उहो हिकिड़ो सभाॻो दौर आहे सिंध जो, पर हिकिड़ो कालर आहे। कालर खां पुछो अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हेलो, मां सनम थी ॻाल्हायां लाड़काणे सां। जी जी, तव्हां छा पुछणु चाहींदव प्रोफेसर नागपाल साहब जन खां? मां प्रोफेसर साहब खां इहो सुवाल कंदसि त अॼु जी औरत जेका, हेलो जी जी, आवाज़ अचे पियो, तव्हां ॻाल्हायो। अॼु जी औरत जेका मर्द सां हर क़दम ते शामिल आहे ऐं मर्द जो हौसलो थी बणिजे, हिमत थी बणिजे, पोइ छो अॼुकल्ह जी औरत सां अहिड़ो सलूक करे थो वञे? छो कारोकारी जी रस्म सिंधियुनि में काहे पई आहे? वाह, तमामु सुठो कयो तव्हां सवाल कयो। मां हिकिड़ो अर्ज़ु रखां त औरत हुकुमरानी ज़हनी तरह कंदी ही औरताणो समाज हुयो। उन औरताणे समाज में पुटनि जे मथां औरतुनि जा नाला हुया। तव्हां महाभारत खोले ॾिसो, उन में लिखियलु आहे कुंती नंदन, जसोदा नंदन। नंदन माना छोकिरो, यानी माउ जी एॾी फज़ीलत हुई। ही ज़रई समाज जेको असां वटि अॼु बि मौजूदु आहे, ही ज़राअत जी पायो विझंदड़ औरत हुई। मां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां त औरत खे उहो गार ॾे जेको पीउ मां पैदा थियो हुजे। कोई मिसाल कोन्हे को। कंहिं बि औरत खे बुरे चवण वक़्तु इहो यादि हुजणु घुरिजे त मां हिकिड़ी औरत जो पुटु आहियां। पोइ छो इन औरत सां थो थी वञे? ॾिसो न, बेदर्दी सां औरत खे क़त्ल थो कयो वञे, हुनखे कारे जो इल्ज़ाम थो ॾिनो वञे। जॾहिं औरत मर्द जो जीअण जो सहारो थी बणिजे, हुनखे सुकून थी ॾिए, हुनजी ज़िंदगी थी वधाए, पोइ बि औरत सां एॾी मतिलबु छो आहे? तव्हां जेके औरत जे हक़ जे बारे में था ॻाल्हाइनि, औरत जूं तंज़ीमूं था ठाहिनि, उहे काथे तंज़ीम आहिनि? औरत खे हक़ छो नथा ॾियनि? छो नथा औरत खे आज़ादी ॾियनि? तव्हांजी तकलीफ़, तव्हांजो सवाल बिल्कुलु जॻह पंहिंजी ते ॿरंदड़ आहे, अञा वधीक ॿरे। मूंखे एॾी तकलीफ़ आहे, मां मर्द आहियां पर मां फेमिनिस्ट आहियां, मूंखे एतिरी तकलीफ़ आहे। हाणे छो आहे, पहिरीं त हिनजो जवाबु ॿुधो। ही असांजी रस्म न आहे, पहिरीं मां इहो क्लियर कयां। ही सिंध ज़मीन जी कारोकारी रस्म न आहे, जेका आगाटी तारीख़ असां वटि मौजूदु आहे, खोले ॾिसो। औरताणे समाज मां जॾहिं खां ही मर्दाणो समाज थियो आहे, असां वटि औरत पेरनि जी जुती बराबरि बि न आहे। मां हिकिड़ो सवलो सिंधी जो लफ़्ज़ थो चवां, नंग। उहे बि इंसान जेके नंगनि तां निर्वार थिया। तव्हां ॿुधो हूंदो न, माने करे हिनखे दोहरायो। नंग छाखे चइबो आहे? नंग टपड़ खे चइबो आहे, शइ खे चइबो आहे। बाबा घणा नंग साण अथई? साईं 7 नंग साण आहिनि। यानी असां वटि औरत हिकिड़े टपड़ खां वधीक, हिकिड़ी शइ खां वधीक हैसियत नथी रखे। उनखे ॻाल्हाइण जो हक़ु न आहे, उनखे फ़ैसिले में शेयर करण जो हक़ु न आहे, उनखे मारणु त तमामु सवलो कमु आहे। ऐं सॼी जहालत जो जेको ज़िमेदार आहे, हिन समाज खे हलाईंदड़ हुकुमरान आहे। मां हिन प्रेज़ेंट गवर्नमेंट जी ॻाल्हि नथो कयां, सॼे मर्दाना समाज में जिते बि मर्द हुकूमत करे थो, उहो पंहिंजी मनमानी करे थो। हाणे हिते कानून ठहियो पियो आहे त जेको कारोकारी वारो क़त्ल आहे, उनखे आम क़त्ल वांगुरु डील कयो वञे, ओड़ी सज़ा ॾिनी वञे। पर कहिड़ा रीज़न आहिनि, कहिड़ी तरह रोके सघे थो? इहो रोके सघिजे थो, जीअं मां हिकिड़ो ॿुधायां थो न, इन कानून ते माण्हू आहिनि जेके सिंध में अंदरि सारा आहिनि, उन्हनि में बि इहो थी वियो आहे त कारोकारी ॾेई औरत खे बेदर्दी सां था क़त्ल कनि। जी जी, इनखे कीअं रोकजे सघिजे थो? तव्हां उहे ॿुधायो त इन मर्दनि खे, औरतुनि खे छा करणु खपे, कीअं इन सिस्टम खे रोकजे? हा, जेको तव्हांजो सुवाल आहे, इहो कानून सां रोकबो। हींअर असेंबलियूं पूरी तरह हिन ते कमु कनि थियूं, पर हिन जो इतलाक़ जेसि ताईं न थींदो,
यानी हिकिड़ो माण्हू कुहाड़ी खणी वञी चए थो त मां ज़ाल खे मारियो आहे। हाणे इन जे पुठियां जेको वॾो नासूर आहे न, उहो आहे असांजे समाज जी जहालत। यानी औरत मोबाइल ते, हाणे मां टियों अख़बार में पढ़ियो आहे, तव्हां बि पढ़ियो हूंदो, मोबाइल ते ॻाल्हाइण जे करे हुनखे बंदूक खणी मारे छॾियो अथऊं। साईं मोबाइल ते छा, पर हिकिड़ी माई अॻे जलाल चांडे जो राग पई ॿुधे, रेडियो रखियूं, इन ते त मुड़ुस डंडो हणी ऐं रेडियो भञी ऐं माई खे बेहोश करे। हाणे इहो छा आहे, असांजे चौधारी पखिड़ियल जेका जहालत आहे, जेको असांजो ख़ासि सब्जेक्ट आहे, त सिंध समूरी भरियल नासूरनि सां आहे। हिकिड़ो वॾो नासूर थो ॿुधायां, ऐं मां अखियुनि सां ॾिठो आहे ॻोठ में। याने हिकिड़े माण्हू जी ज़ाल दर खोले कंहिंसां ॻाल्हायो, हाणे उहो वीचारो होटल ते वेठो आहे, ॾिसो बेग़ैरत आयो थी माण्हू, यार ॿुधनि ई नथा, पंहिंजी ज़ालूं हुन जूं घुमंदियूं थी वञनि पियूं। यानी अहिड़ो हुनखे मजबूर कयूं त कुहाड़ी खणे ऐं वञी ज़ाल खे मारे। उहो त हुन जेरी आहे, ठीकु आहे, शक शो बि थियो। कश्मीर वियासीं, उते ॿुधाइनि पिया त हिकिड़ो माण्हू हज ते वियो, उहो मोटियो त का पाड़े जी माई वीचारी मरी वई, चई त हाणे आयो आहियां त कुल ॿ चारि पढ़ी अचां वञी। क़बर ते कुल पढ़े पियो, उन मरहूमा जे मुड़ुस खणी बंदूक, चई तूं कारो आहे, जीअरे बि तूं हीअं मुअल खे बि तूं मथो क़बर ते बीठो आहे। इहा हालत आहे, इहा सोच आहे, इहा माण्हुनि जी ज़िंदगीअ ॾांहुं रविश ऐं रुझान आहे। आई वॉन्ट टू एड्रेस दिस रियली। मुंहिंजो अॼु जेको ख़ासि सबबु आहे न, त चौधारी जेका पखिड़ियल ज़हनी जहालत आहे, ऐं बदनसीबी सां इन में पढ़ियल ॻढ़ियल माण्हू बि ओतिरा ई शामिल आहिनि, शऊर डेवलप्ड न आहे जी। त हाणे तव्हां उन माण्हू खे निंदियो, उन सां नफ़रत कयो न, कि तव्हां हुनखे चयो यार मुड़ुसु माण्हू आहे, ज़ाल खे मारियो आहे, मुड़ुसु माण्हू आहे, शर्म अचणु घुरिजे चवण वारे खे। औरत खे मारे अथई, ज़ाल खां मिल्कियत ऐं प्रॉपर्टी न आहे, त तव्हां जीअं असां वटि नंग आहे। मां तव्हांखे ॿुधायो न बैकग्राउंड, असां हुनखे नंग खां वधीक हैसियत ॾियूं ई नथा। तोखे चयमि न असांजे विच में न ॻाल्हाईंदी कर, मर्दनि जे विच में औरत न ॻाल्हाए, इहो छा आहे? ऐं औरतुनि एशिया जे अंदरि हुकुमरानी कई आहे। बेनज़ीर भुट्टो साहिब जो मिसाल श्रीलंका तव्हां वटि त वॾा वॾा काबू खान ऐं मुड़ुसु माण्हू जेके आहिनि, सो बेनज़ीर साहिब जेके कुकड़ लॻा बीठा हूंदा, इहा बि औरत हुई। साईं मां चवां इहो थो त नासूर ख़तमु करण खां माण्हू हमेशह, हाणे हिकिड़ो वॾो इन नासूर जो सबबु ॿुधायां थो, जंहिंजा पैदा कंदड़ बि असां आहियूं ग़रीब माण्हू। ब्रेक वठूं। ओके नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वठूं था हिते साही, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में वरी असीं हाज़िर आहियूं। प्रोफेसर साहिब, इहे नासूरनि मां जेको सनम हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं ॻाल्हि कई त औरत दुश्मनी जेका आहे, असां औरत जी का बि हैसियत इज़त अज़मत खां त अणवाक़ुफ़ आहियूं, पर असां हुनजी ज़िंदगीअ सां बि खेॾूं था, असां हुनखे क़तलु करे ऐं मारे था छॾियूं पिया। ऐं मुंहनि जे दड़े जेको औरत खे अॻुवाणीअ जो ऐं हुकुमरानीअ जो जेको ॾिनो आहे, असीं उनजे ख़िलाफ़ु आहियूं। असीं मुंहनि जे दड़े जा माण्हू सॾायूं, असीं सिंध जा माण्हू सॾायूं। भेटाई जन औरतुनि खे पंहिंजी शाइरीअ में सूरमी करार ॾिनो आहे ऐं उते अॻुवाणी कई अथई। जेके बि ॾुखिया कम मर्द नथो करे सघे, उहो भेटाईअ ॾिठो आहे त औरतूं कंदियूं, औरतूं उन जूं सूरमियूं आहिनि। असांजी सियासी पार्टियुनि में बि कुझु रुझान रवैया इहे अथव औरतुनि खे माना पोइते रखण जा, ऐं शाहबाज़ साहब पलीअ साहिब जी पार्टी खे जंहिं सिंध जे अंदरि औरतुनि खे सियासत जे मैदान में अॻिते आंदो आहे। मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त क़ौम जंहिंमें औरतूं एक्टिव न आहिनि, तरक़ीअ जे शाहराह ते डुकी नथी सघे। 52% औरतूं आहिनि असां वटि। हाणे तव्हां थोरी देरि लाइ परसेंटेज वाइज़ गौर कयो त 48% माण्हू छा बि कनि, 52% जेकॾहिं पैसिव आहे, डार्मंट आहे, सुतो पियो आहे, छा करे सघंदो, घणा टपा ॾींदो। पर जेकॾहिं इहे 52% तव्हां सां गॾिजी पवनि, उनखे पुठिते रखण में कंहिंजो दौरु आहे, असांजो हथु आहे जी। अदबी संगतुनि में, सियासी जलसनि में पहिरीं इहो ॾिसंदा आहियूं त तव्हां पंहिंजे घर जे औरतुनि खे वठी अचो था। मां पंहिंजियूं नियाणियूं वठी वेंदो आहियां त बाबा मां कॉन्फ्रेंस में पेपर पढ़णु वियुमि त पाण सां गॾु भाइटी, भाइटे जी धीअ, जेके बि हलणु चाहींदियूं आहिनि, तयारु हूंदियूं आहिनि, उनखे वठी हलंदो आहियां। त जेकॾहिं असां पंहिंजे घरनि मां पंहिंजूं नियाणियूं इन सियासी मेड़नि में, एहतिजाजनि में, अदबी कॉन्फ्रेंसिस में, छो त शऊर वधंदो न हुननि जो, माण्हू अखियुनि सां ॾिसंदो, शऊर वधंदो, कॉन्फिडेंस वधंदो जी। बिल्कुलु कॉन्फिडेंस ईंदो ई तॾहिं जॾहिं तव्हां कयो। तालीमी तरह मां हिकिड़ो लफ़्ज़ सेखारींदो आहियां, डूइंग इज़ लर्निंग। जॾहिं तव्हां पाण कयो था न, तव्हां कहिड़े बि क्लास में आहियो, असां वटि इहो सिस्टम ई न आहे, असांजे टीचर्स खे हिन जी ख़बर ई न आहे।
त छोकिरे ऐं छोकिरीअ खां करायो, स्टूडेंट पाण लिखे, तव्हां रुगो उनखे करेक्ट कयो। टीचर अॼु जो फैसिलिटेटर आहे, हीउ वॾो नासूर आहे। जहालत असां वटि किथां थी अचे, इल्मी बि नसाबी बि। पर नसाबी खां अलावा मां त तकलीफ़ में आहियां, ग़ैर नसाबी जेको मुआशिरे में शऊर जो फुक़दान आहे। ॿ ॻाल्हियूं मां जा ॿ पहलू अॼु वाज़े करणु थो चाहियां। हिकु त असां इंसान जी इज़त नथा कयूं, तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। हाणे हिन नज़र खे दुनिया ते तव्हां उछलायो, तव्हांखे नज़र ईंदो असां पैसे जी, शयुनि जी, गाॾियुनि जी, बंगलनि जी इज़त कयूं था। असांखे इहा अहिड़नि फोरन हुकुमराननि सेखारी आहे। वॾेरो चए अड़े हारी गिल्म जो ज़ियान बणा तूं जुतियुनि में वेह। हाणे इंसान जी इज़त इहा आहे असां वटि। इंसान जी तज़लील ऐं तोहीन तव्हां ॾिठी कान्हे का अञा, तव्हां ॿुधियूं न साईं न, किताबनि में पढ़ियूं, माण्हुनि अख़बार खे में पढ़ियूं मां हुयूं। ठोकरुनि पर खाईंदे ही माण्हू रुलंदे जेके आहिनि, ॾिठो असांजा आहे। स्वीपर जेके लतुनि आहिनि, में, हा। स्वीपर जेके आहिनि, जेके सफ़ाइयूं था कनि तव्हांजे शहरनि जूं गंदगियूं साफ़ था कनि पिया, उन्हनि जूं तव्हां पघारूं खाईं था वञो पिया, उन्हनि खे टके जी तव्हां इज़त कोन था ॾियो, उन्हनि जी तव्हां तोहीन तज़लील था कयो पिया। साईं इन खे वाज़े करणु थो चाहियां, बिल्कुलु इन खे वाज़े थो करणु। इन में जवाबदार तव्हां असां आहियूं। राज़ो आहे, वाढो आहे, ठीकु आहे, मोची आहे, सब्ज़ी फ़रोश आहे, पोरियत आहे, हारी आहे, कमी आहे, कासबी आहे। असां वटि इहे अनटचेबल्स थी विया आहिनि। असां इन्हनि खे इज़त ॾियण खां तयारु न आहियूं। असां गाॾियुनि खे इज़त ॾियण खां तयारु आहियूं। ख़बर आहे त जेको गाॾी मां लहे थो उहो राशी आहे, उहो हराम खोर आहे। हाणे असां सभई ॼाणूं था, पोइ बि असां हुनजी इज़त था कयूं। मूंखे एॾी तकलीफ़ आहे जो मां हर क्लास में क्वेश्चन पुछंदो आहियां ऐं मां इहो पुछां थो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर थो कयां, हू शुड बी रेस्पेक्टेड। महिरबानी करे गौर कयो, इज़त कंहिंजी करणु घुरिजे। एतिरो गौर कयो, इन जो जवाबु लिखो, इन जो जवाबु लिखो। इज़त छा खे चइबी आहे? इज़त ॾिसो न, तव्हां जेका कपिड़नि जी ॻाल्हि था कयो ऐं गाॾियुनि जी ॻाल्हि था कयो, त असां वटि जेको फोक विज़डम आहे, वताए फ़क़ीर वारी ॻाल्हि जेका हिकिड़ो यादि थो अचे पियो, त जॾहिं वतायो कंहिं महफ़िल में वियो, कंहिं विहांउ शादी तक़रीब में वियो, त कपिड़ा हुनखे किना पातल आहे कढी छॾियऊंसि, हल 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 धिकारे छॾियऊंसि। पोइ वरी जॾहिं नवां कपिड़ा ऐं सुठा कपिड़ा पाए वियो त इज़त सां विहारियूंसि, मानियूं पिया ॾियनिसि त हू छा कंदो ऐं जेको ईंदो कपिड़नि जे मथां हारींदो वञे, तव्हां खाओ, जो तव्हांखे थो मिले, मूंखे इंसान खे वताए फ़क़ीर खे अॻे कढी छॾियो हिननि। इहा मज़ाक न आहे, इहो तंज़ आहे, ज़हर जो तंज़ आहे। रीड बिटवीन द लाइन्स करणो आहे। ही चमाट आहे मुआशिरे जे मथां, जहालत जे मथां। शेख अयाज़ चवंदो आहे त हूअं वॾेरनि ते जेको लिखियो शेख अयाज़, त हूअं वॾेरो धपड़े ईंदो आहे कचहरी में लाइ सुरही लपड़े, हिकिड़ो कालर आहे, उनखे ॿुधूं उहो छा थो चए। जीअं तव्हां केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? मां हैदराबाद मां थी ॻाल्हायां, पनखड़ी चइबो। जी जी पनखड़ी, छा चवणु चाहींदव, छा पुछणु चाहींदव? मां चवणु चाहींदसि इहो त सिंध असेंबली में जेके बिल औरतुनि जे हक़ पास कया वञनि था, उन ते अमल छो न पियो थिए? हा, साॻियो सुवालु आहे सनम जेको सवेर कयो, सनम खे जेको तव्हां जवाबु ॾिनो, बल्कि जेका कानून साज़ी थिए पई, उहा कहिड़े कम जी? बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही था चओ। असांजो चवण जो मतिलबु इहो आहे, सिविल सोसाइटी जेसि ताईं पूरी तरह इन में मां वरी अर्ज़ु कंदुमि त असांजो 52% अवाम असां सां गॾु हुजे। ही औरताणी तंज़ीमूं जेके आहिनि, इहे असां जूं जेके जीअं नारी तंज़ीमूं आहिनि, असां गॾिजी प्रेशराइज़ करे सघूं था, कालम लिखी सघूं था, बैनर खणी एहतजाज करे सघूं था, असेंबली जो घेराव करे सघूं था त बाबा हीअ इतलाक़ थिए, उनखे क़त्ल जी सज़ा अचणु घुरिजे। जेको बि अहिड़ो कारेकारी जो खून करे थो पियो, इन खून खे खून सम्झो वञे, गैरत न। गैरत छा थींदी आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में आनर किलिंग चइबो आहे। इहो सॼो मर्दाणे समाज जो ढको सिलो आहे, ॾेखाव आहे, चिट साली आहे, त हुनखे ही मस्ट बी पनिश्ड। गैरत छाजी आहे साईं? इहा मर्द उन्हनि जा असां ॾिसी आया आहियूं त मुछूं वटियूं, तेल हयूं, होटलनि ते वेठा आहिनि, मायूं वीचारियूं ज़मीनुनि में गाह थियूं कनि, माल थियूं चारनि, घरनि जा कम थियूं कनि। गैरत कान्हे का। गैरत जे नाले में वरी हाणे असां छा चऊं, असांजी सॼी सिंध लुटी थी वञे, हिते क़ौमी गैरत नथी अचे त पंहिंजे वसीलनि ते, पंहिंजे नंगनि ते, धरती बि असांजो नंग उन्हनि जा ॾिठासीं न, उन्हनि जा असां गुॾूं कश्मीर खां ॾिसंदा आयासीं त वीचारा खुले आसमान हेठां वेठा आहिनि। छा उहे औरतूं ऐं उहे मर्द जेके लीए पाइण ते सिसी लाहे छॾींदा आहिनि, जेके कूड़े इल्ज़ाम ते, पर ॿुधड़ी ॻाल्हि ते माण्हू मारे विझंदा आहिनि। कंधु वाराए पाण खे नथा ॾिसो, तव्हां पंहिंजा करतूत ॾिसो। न न, शर्म अचणु घुरिजे। माण्हू जॾहिं ॿिए खे मारे थो या ॿिए खे निंदे थो
त घटि में घटि इहो त ॾिसे त असां पंहिंजे किरदार में छा आहियूं त जेसि ताईं ॾुखियूं जान मिलनि तां भिनण न थिए। ए असांजो मुर्शिद थो चए त ॾुखियुनि खे गॾु थियणो पवंदो, हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचणो पवंदो। अचो सूरनि वारियूं कयूं सूर प्रचार, कनी थोरा कनी घणा, का नाहे सूरनि धार, ही कालर आहे उनजो सूर ॿुधूं त उनजो सूर कहिड़ो आहे। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? हैदराबाद खां थो ॻाल्हायां। जी जी तव्हां छा पुछणु चाहींदो प्रोफेसर साहब जन खां? मां सर इहो पुछणु थो चाहियां त हीअ सिंध जेका आहे असां हीअं लुटेरनि जो जज़ीर हुआ या असां हिनखे सिंध चऊं जीअं साईं चवंदा सिंध किथे ॻोल्हियूं? सही था चओ, सिंध असीं वाकई में किथे ॻोल्हियूं? सही था चओ त हीअ लुटेरनि धाड़ियलनि ऐं फोरन जे भर चढ़ी वई आहे। जी साईं, हाणे ॻाल्हि हीअ आहे त आउं बि हिकिड़ो इंस्पेक्टर आहियां, लॉकडाउन में आउं एथिक्स पढ़ाईंदो आहियां, एथिक्स पढ़ाईंदो आहियां, इख़लाक़ियात पढ़ाईंदो आहियां, रूल्स रेगुलेशन पढ़ाईंदो आहियां। हाणे ॻाल्हि हीअ आहे त असांजा जेके फ्लैट या जेके प्लॉट आहिनि माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि पंहिंजे हक हलाल जी कमाईअ मां, पंहिंजे वरिसे मां, ऐं उहे त ॾाढा मोतबर ऐं भोतार ॿिया सॾिजनि त असीं हिननि जे आख़िर पुलिस वटि था वञूं के ॿिए वटि था वञूं, किथे बि असांजो दाद फरियाद कोन्हे त असां वञूं त वञूं काॾे? बसि अदा उहो जीअं भेटाई चवंदो आहे न त मारूअड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾियनि दाहिड़ी, जंहिं दरनि ते दाह ॾियणु घुरिजे उहे ख़ुदि दादागीर आहिनि, ख़ुदि जहान खान वांगुरु ज़ालिम आहिनि ऐं ज़ुल्म कनि था। जीअं शेख आज़ाद जो असां शेर हलायोसीं त ऊंच बि ज़ालिम, नीच बि ज़ालिम, सभु को ज़ुल्म करे थो। अदा वॾी महिरबानी तव्हांजे कॉल करण जी, तव्हां पढ़ाईंदा आहियो, असांखे बेइंतहा इज़त आहे। हाणे असांखे छा पढ़ाइणु घुरिजे, पंहिंजे निसाब खे ज़रा बदिलाइणो आहे। जी इख़लाक़ियात इथिक्स पढ़ाईंदो आहे। जी तॾहिं त मां चवां असांखे छा पढ़ाइणु घुरिजे, कीअं पढ़ाइणु घुरिजे, इन ते ॻाल्हायूं था। जेसे लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, मारूअड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाहिड़ी। असां अजो वठूं था ज़मींदार जो वॾेरे जो, असांजे नंगनि में अखियूं बि उहो थो विझे, खणी बि वञे थो, छॾाए बि थो। पीर बि मिसरी वियो, पीर हिन में शामिल आहे, पीर जेके मुरीदनि सां ज़ुल्म था कनि। जेको मथियों तबिको असांजो रूल्स इन क्लास आहे, उन में वॾेरो पीर गॾो गॾु हलनि था पिया। हाणे असांजी तालीम हितां शुरू थियणु घुरिजे, अख़लाक़ियात हितां थियणु घुरिजे त बाबा पोरियत जी इज़त कयो, अहिड़े नंगे खे निर्वार कयो, हिन जे ज़ुल्म खे वाज़े कयो, इन जे लाइ अंदर में नफ़रत रखो, इन जी इज़त न कयो घटि में घटि। जी असांखे प्रैक्टिकली साबित करिणो पवंदो, पोरियत जी इज़त कयो, पोरियत जी। मूं अॻूं क्वेश्चन पुछियो त कंहिंजी इज़त करणु घुरिजे, टैलेंट जी, क़ुर्बानी जी, ख़िदमत जी इज़त करणु घुरिजे, पैसे जी न घटि में घटि। मां ॾाढो तकलीफ़ में आहियां इन पॉइंट ऑफ व्यू खां। हाणे मां पंहिंजे पढ़ियल गढ़ियल नौजवान खे चवां थो, जंहिं लाइ मुंहिंजी दिलि रुमड़े थी, छा तव्हां MBA कई आहे, तव्हां MA कई आहे, तव्हां MSc कई आहे, तव्हांखे रोज़गारु नथो मिले। केतिरा मुंहिंजा शागिर्द दोस्त ख़ुदकशियूं कनि था। हीउ कहिड़ो ॾांहुं आहे, हीउ कहिड़ी तालीम आहे, हीउ कहिड़ो शऊर आहे, कहिड़ो निज़ाम आहे, हीउ कहिड़ी हुकूमत आहे, हीउ कहिड़ी जमहूरियत आहे, हीउ कहिड़ी सरकार आहे। असांजो ब्रेक वठूं नागपाल साहब, चङो पर हिनखे पूरो कंदासीं। नाज़रीन असीं ब्रेक खां पोइ वरी इहा ॻाल्हि जेका प्रोफेसर साहिबु करे थो उहा असीं कंटिन्यू कंदासीं, पर हिते वठूं था थोरी साई। हिकु भेरो ॿीहर भली कार। ब्रेक ते वञण खां पहिरियां तव्हांजी ॻाल्हि कटीसे, उनखे कंटिन्यू कयो साईं मुंहिंजा। हा बिल्कुलु, मां इहो अर्ज़ु पियो कयो त तालीम जो मतिलबु नौकिरी वठणु न आहे, तालीम जो मतिलबु सिर्फ़ु पैसा कमाइणु न आहिनि। हा रोज़गारु मिले थो, मां तालीम जे करे हिते वेठो आहियां, बिल्कुलु हिन में कोई शक न आहे। पर अॼु जो दौरु जेको आहे सो टफ कॉम्पिटिशन जो दौरु आहे। उन में या त एॾी कॉम्पिटिशन में अचो जो पंहिंजी जॻह पैदा कयो, जी सख़्तु महिनतूं कयो, 10 खां 12 कलाक कमु कयो, CS PCS CSS पास कयो, पंहिंजी जॻह पाण ठाहियो, ठीकु। पर जेकॾहिं सभई नथा करे सघूं, असां आम तालीम याफ़्ता माण्हू आहियूं, त इन जो मतिलबु इहो न आहे त जेकॾहिं सरकारी नौकिरी नथी मिले त असां पाण मारे छॾियूं। इहो शऊर न आहे, इहा तालीम न आहे। तालीम असांखे ॾांव ॾिए थी, ॾस ॾिए थी, शऊर बख़्शे थी, असांजे अंदरि हिकिड़ियूं ख़ासि सलाहियतूं मथे थी करे। मां इहो अर्ज़ु कंदुमि, दुनिया जे सभिनी मुल्कनि खे ॾिसो, ईअं न त मां रुॻो हिते वेही तव्हांखे चवां थो, भला हितां जा जेके चङा भला वॾा माण्हू लंडन, अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया वञनि था, उते ख़बर अथव उहो वीचारा छा कंदा, चईसीं मां DC आहियां। हाणे असां वटि चवंदो डिप्टी कमिश्नर, उहो आहे डिश क्लीनर,
DC आहियां त छो था कनि उते पेट्रोल विझनि था सिर्फ़ु इन करे सघनि त पोरे खे उते गार नथो सम्झो वञे हिते पंहिंजी मेंटेलिटी बदिलायो ॿुधंदड़ महिरबानी करे पोरियत जी इज़त कयो त तव्हां पंहिंजो पोरियो कयो ॿियो न अॼुकल्ह कोरियर सर्विसिस आहिनि उन में ख़त पहुचाइण वारा मोटरसाइकिल ते माण्हू थी वञो बिरयानी पहुचाइण वारा थी वञो यानी कुझु बि जेको मिले थो न उहो कयो को बि कमु नंढड़ो वॾो न हूंदो आहे जी को बि कमु तव्हां जेकॾहिं ईमानदारी सचाई सां कयो था त तव्हां क़ाबिले इज़त आहियो इज़त पंहिंजे दिलि में बि हुअणु घुरिजे त मां हिलाल जी रोज़ी थो खावां हुन लाइ शर्म अचणु घुरिजे जेकॾहिं मां सब्जी थो विकिणां पर हुननि खे ई शर्म अचे कोन थो पियो जेके इन्हनि जी तक़दीर तब्दील करण जे लाइ तकनि में विया वोट वरिताऊं अचो मोटी असां उन ॻाल्हि ते त जेका करप्शन जेका लुट मार हिकिड़े कॉलर जेका ॻाल्हि कई त ही लुटेरनि जे वर्ज आहे देश जेको आहे इन्हनि फोरन ते थोरो ॻाल्हाइजे त ही फोरू जेके उस्ताद बुखारी वांगुरु फुरियूं बार फुरियूं ऐं पोइ बि रुॻो फेरा वेठा था ॾियनि फुरण जे लाइ साईं मां वरी ॻाल्हि कंदुमि त हिन जी असां इज़त था कयूं जंहिं ॾींहुं हिन जे अंदरि तव्हां पंहिंजे पाण धिकार ऐं नफ़रत पैदा कई न यानी हिकिड़ो राशी आहे तव्हां ॼाणो था हिकिड़ो माण्हू ASI आहे या हिकिड़ो माण्हू असेंबली जो मेंबर आहे यानी उनजी तनख़्वाह घणी आहे तव्हांखे अंदाज़ो आहे 25,000 30,000 हाणे उन में तव्हां हेॾियूं वॾियूं गाॾियूं था रखो हेॾा वॾा बंगला था रखो या हिकिड़ो ऑफिसर आहे 17 अरिड़हं 20 मां 20 ग्रेड में रिटायर थियो मूंखे ख़बर आहे पघार छा हूंदी आहे पघार मां पैसे लाइ क़ुरान मजीद थो चए त ही गुनाहनि खां सवाइ न ठहंदो आहे जी बदी आहे दुनिया ढूंढ आहे उन जा तालिब कुता आहिनि पर असां तालिब थियण में फ़ख़्रु महसूसु कयूं था पापा बाजऊं होवे नाही मोया साथ न जाई हे ग्रंथ साहिब थो चए त बिना पापनि जे हीअ माया गॾु न थींदी दौलत गॾु न थींदी ऐं मरी वेंदो तव्हां सां गॾु न हलंदी पर इहो शऊर त असां में आहे ई कोन्हे न त पोरे जी इज़त कयो पोरे थियणु पसंदि कयो इहे जेके राशी जेके लुटेरा आहिनि उनखे लुटेरो सम्झो इज़तदार न सम्झो जॾहिं असां पंहिंजो लफ़्ज़ हल्को थो लॻे इहा ख़ुदि हिकिड़ी पंहिंजी क़ौम सां पंहिंजी दहशतगर्दी आहे इहा जेका असांजे वसीलनि असांजी बजेटनि असांजे फंडनि ते धाड़ो हयो थो वञे सॼी ज़मीनुनि ते धाड़ो पूरियूं ज़मीनूं खॼी वियूं आहिनि कहिड़ा तव्हांखे मां खोले ॿुधायां कॉलर आहे ॾिसूं त उन सां कहिड़ो धाड़ो लॻो आहे या कहिड़े धाड़े खे हुन ॾिठो आहे बयानु करणु थो चाहे जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो जी जी इहो भेटाई चवंदो आहे मलाह तुंहिंजी मकड़ी वेठा चोर चढ़ी सो हाणे मकड़ीअ जे मथां चोर चढ़ी वेठा आहिनि जी अदा मलाह साहिब छा चवणु चाहींदो उन्हनि ते पीरनि मीरनि लीडरनि कब्ज़ो करे छॾियो आहे ठीकु आहे नी जेके बि ॿेड़नि जी ज़मीन असां जूं आहिनि हाणे उहे वरी लीज सिस्टम थोरो खणी लीज सिस्टम मथां कराए पाण वेठा असेंबली में सुठो कराए असेंबली में पास कराए उहे पाण खणी पाण वरी पंहिंजे हर को बीठो कराइनि था ग़रीबनि खे ॾंडो ॾियण लाइ रेंजर्स बि राखी अथऊं पाचे सिस्टम कयूं साईं छो त इन जेको आवाज़ उथारे ॿेड़नि जी ज़मीन आहे भेण हिकु नेचुरल हिकिड़ो फिनामिना आहे सिंध जो जी अदा मलाह साहब ॿेलनि वारो वज़ीर ज्ञानचंद ईसराणी ज़रूरु ॿुधंदो हूंदो उनखे नोटिस वठणु खपे त इहे ॿेला या इहे दरिया जेके आहिनि उहे मलाहनि जूं मिल्कियतूं आहिनि सिंध जा उहे ग़रीब मिसकीन जेके माण्हू आहिनि हीअ वॾेरनि सरदारनि भोतारनि पीरनि जूं ज़मीनूं न आहिनि न काल सां गॾु जेका मूं ॻाल्हि पई कई जो तव्हां मूंखे कटियो मां पियो चवां त मां तव्हांखे कहिड़ा दास्तान ॿुधायां त कीअं ज़मीननि ते मिल्कियतुनि ते कब्ज़ा कयूं वेठा आहिनि रुॻो रिश्वत नथा खाइनि एग्ज़ैक्टली हुन मुंहिंजी ॻाल्हि खे फैक्ट्स एंड फिगर्स ॾिना त सॼी पराए माल ते टोपी निराड़ ते जी हीअ असांजो कल्चर आहे हीअ असांजी वॾेराशाही आहे हीअ असांजी असेंबली मेंबरी आहे याने जे से लोड़ाऊ थिया लतीफ़ थो चए त उहे फोरू थिया जिनी संधी धीर जंहिंजे असां खणी वञूं न दाह ॾियूं हाणे कब्ज़ो हिनजो मां ज़िक्र कयो आहे त हुते नओं गादी नशीन आयो आहे वकार हुसैन शाह तमरानी फ़क़ीरनि खे जंहिंखे भिटाई पंहिंजे हथनि सां उहा ओताक ॾिनी आहे हवेली ॾिनी अथई उते बंदूकूं भोंकरायूं अथई जिते माना दंबूरे जी तान ऐं तंद वॼंदी आहे उहा तंद बंदि लॻी पई आहे भिटाई जी
हाणे उन गादी नशीन साहब उन दंबूरे वारा साईं, अर्ज़ ॿुधो। कढी छॾिया इहो ख़ुदि गादियुनि जे अंदरि जेके नासूर काहे पिया आहिनि बिल्कुलु थिया। भिटाई जी प्रॉपर्टी छा हुई? भिटाई जी प्रॉपर्टी उनजा फ़क़ीर हुया। अवामी माण्हू साईं, अवाम लाइ सभु कुझु कंदड़ माण्हू, अवामी अॾो काम कंदड़ माण्हू, हिकिड़े अहिड़े जंगल हाणे में भिटाई किराए जा धंधे ते फ़क़ीर वेठो आहे। रुॻो वधंदा राग ॻाईंदा, हुननि ॻाल्हाइण ग़रीबनि खे अचे कोन थो, सॼी ज़िंदगी जन ॻायो आहे। हाणे ज़ुल्म बंदि कयो वञे, केर बि करे। जी, मुंहिंजो भाउ करे, मुंहिंजो मासात करे, मुंहिंजो सैयद करे, मुंहिंजो मलाह करे, मुंहिंजो ज़ात खे त भिटाई रद्द करे छॾियो आहे। तंहिं करे ऊच नीच ज़ात वारी रखण बि न खपे। माण्हूअ जी अहलियत, माण्हू जो इल्मु, माण्हू जो किरदार। मसइलो सॼो इहो आहे त इन असां नासूर खे सम्झूं त असां सुजाग थियूं, पाण ॾिसूं त केरु असांखे फुरे थो, केरु असांजो हॾॾो किथां पिया ॻाल्हायो? रोशन कंदाणी पियो ॻाल्हायां, ठुल खां साईं। जी जी रोशन साहब, छा चवणु चाहींदो? ठुल बि हिकिड़ो ॾाढो अज़ाब ऐं उताव जो शिकार आहे हिन वक़्तु। ठुल त बिल्कुलु सॼी सिध अज़ाबनि में वरितल आहे, पर बुनियादी जेका ॻाल्हि हिते ठुल में आहे उहो आहे लतीफ़ साईं फरमाया, कुझु कवे जन तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंब ॾॾनि पाणा ॾींहुं लुखो हुयो। हाणे ठुल में हिते डिस्ट्रिक्ट जैकाबाद में जेको स्थाई जो जेको मर्ज़ आहे, जेको नासूर आहे, जेको रोज़ गभरू नौजवाननि जूं हयातियूं गड़काए पई, उन लाइ असांजे हुकूमत तरफ़ां कंहिं क़िस्म जो कुझु बि कोन्हे। ऐं ॿिए नंबर ते सर त जेके अताई डॉक्टर्स जेके आहिनि, ऐं उनमें कल्ह हिकिड़ो वाक़ियो थियो आहे ठुल शहर में, हिकिड़ी औरत जो डिलीवरी जो मसइलो, उहो हिकिड़े अताई डॉक्टर मर्द हो, उन वटि उनजी डिलीवरी थी आहे, उहा औरत तड़पी तड़पी उते फोत थी वई आहे। ही असांजो समाज, असांजो हुकूमतूं, असां जिनखे वोट ॾेई करे ऐवाननि ते पहुचायूं था, उहे उते ऐवाननि में ख़बर न आहे छा था कनि, ऐं अवाम इहो लोड़े पियो। उन लाइ नागपाल साहब खां आहे त छा करणु घुरिजे, सिंध जे नौजवान खे, पढ़े लिखे माण्हू खे छा करणु घुरिजे इन मामले में? एहतजाज थियनि था, रोड ब्लॉक थियनि था, धरणा थियनि था, आवाज़ ऐवान ताईं पहुचाइजे थो, पर के कुझु कोन थो। साईं, करिणो त पवंदो मुंहिंजा भाउ, करिणो इहो पवंदो त हथ पकड़णा पवंदा। जेके वोट वठी ईअं गुम था थी वञनि जीअं खारे हेठां कां, त उन्हनि जो अघु झरणो पवंदो, उन्हनि जे लाइ प्रोपेगंडा करणी पवंदी, एहतजाज बि करणा पवंदा, लेख बि लिखणा पवंदा, ऐं जीअं मूं चयो त उन्हनि जो तमाशो ठाहिणो पवंदो जॾहिं वरी इलेक्शन में अचनि था। अचनि उहे ई था, असांखे शऊर विराइणो पवंदो। साईं, हीउ को तरीक़ो न आहे त बाबा असां वटि ॿियो अल्टरनेट कोन्हे, पोइ भला पीपी खे वोट ॾियूं। मां पीपी जो दुश्मन न आहियां, त जंहिंजा जेके बि अफ़ाल आहिनि उहे उनखे खोले ॾेखारिया वञनि। बाबा तव्हां हेतिरनि सालनि खां वठी सिंध में हुकूमत कई आहे, मूंखे त तकलीफ़ थींदी आहे लाड़काणे में जॾहिं लंघंदो आहियां ऐं रस्ता एॾा भॻल टुटल गटर वहनि था पिया, चवंदा आहिनि त लाड़काणो साईं पैरस थी वियो आहे। नओं दौरो चौक त वञी ॾिसो, कहिड़े बि शहर में वञो, हाणे उतां जे MNA MPA खे केॾा फंड्स मिलनि था, वरी उहे साॻा ई माण्हू मोटी था अचनि वोट वठण। पर जिन खे वोट ॾेई माण्हुनि चूंडियो आहे, 2007 में उन्हनि जूं हाठियूं कीअं हुयूं, उन्हनि जूं तबियतूं कीअं हुयूं, हिन वक़्तु फहली एॾा बेडोला थी विया आहिनि जो घुमण खां आज़रो न घुमी नथा, एॾो हराम खाधो आहे। कुझु बि न, तव्हां उन्हनि जूं तंहिं वक़्तु फिगर्स ॾिसो, असेंबली में इहो कानून आहे, तव्हां पंहिंजा मिल्कियतुनि जा असां सां जमा करायो, हाणे तव्हां पंहिंजा असां सां ॾिसो, उहो पूरा ॾियनि ई कोन था, पर ॾियनि था जेके उन मां नज़र थो अचे। छा आहे, ॻिची खां पकड़ियो वञे, काॾां आंदा तव्हां, हिसाबु ॾियो न। जी मूं चयो त तव्हांजी तनख़्वाह घणी आहे ऐं तव्हां वटि माल मिल्कियत किथां आयो, त माण्हू जेसि ताईं शऊर न विराईंदो। मूं छा चयो त हिननि जी इज़त न कयो, इज़त पोरियत जी कयो, पंहिंजे भाउ सां गॾु हुजो, न त वॾोरनि जो ॻनु थी करे वरी भाउ खे असां मारियूं था पिया। सॼो नासूर जेको आहे इहा जहालत आहे, ज़हनी जहालत, जंहिंमें पढ़ियल गढ़ियल बि शामिल आहिनि, जेके लूर था कनि अॻियां पोयां MA MPA MNA जे घुमनि था पिया। त छा पिया कयो तव्हां? ऐं उते ॾाढो मुंहं मोचारा थी पंहिंजनि हॾ ॾोखियुनि ग़रीबनि जूं दहाऊं ॾेई हुननि जा भर झलू कोन था थियूं असां, त बाबा हुननि सां असां गॾु आहियूं। त साईं मुंहिंजा इहो शऊर विराइणो पवंदो, हथ पकड़णा पवंदा। ॾिसो न, वाक़ा करणु मूं बसि, वाक़ा पूरे नमूने में करणु घुरिजनि, छो त लतीफ़ जे दौर जा वाक़ा अॼु जे वाक़े में वॾो फ़र्क़ु आहे। हींअर उहो BBC पढ़ाॾो करे ॿाहिरि सॼी दुनिया खे ॿुधाए थी पई, जी CNN तव्हांखे ॿुधाए थी, कवर थी करे पई। मुंहिंजा इंटरव्यू आया आहिनि खोड़ CNN ऐं BBC ते, ऐं उन में मां ईअं ॻाल्हाईंदो आहियां जीअं तव्हां सां वेही ॻाल्हायां थो, त सॼी दुनिया शऊर खे विराए थी पई, पहुचे थो पियो। असांखे पहिरीं पाण खे मज़बूत थियणो पवंदो, मुतफ़िक़ थियणो पवंदो, ऐं नाहे ॼणो वोट त नाहे ॼणो।
ज़रूरु इहो जेको दीप जलायो आहे ऐं रोशन कंदराणी जेको ठुल खां ॻाल्हि कई आहे या अदलियुनि जेके फ़ोनूं करे ॻाल्हियूं पहुचाइनि सॼी सिंध जो आवाज़ु आहे। इहे 5-8 जेके कॉलूं असां वटि अचनि थियूं, कन जा नंबर कन खे न मिली सघंदा हूंदा, बिज़ी हूंदा, पर प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। प्रोग्राम हिकिड़ो शेख हयात जो शेर वेंदे वेंदे ॿुधायो त ही कारो कारूं भारत ॾिस, ही ॾूराहो ॾहकावत ॾिस, मूं केॾी जर जी झाग मथां ही दीप जलायो आहे प्यारा, सभु पंहिंजी करणी भरणी आहे पर सिंध अयाज़ न मरणी आहे, हीअ आख़िर राति गुज़रणी आहे, तो छो घबरायो आहे प्यारा। तंहिंजे करे घबराइण जी का बि ॻाल्हि कान्हे का। हीअ कारी राति जेका करप्शन जी आहे, करप्ट ऐं क्रिमिनल माण्हुनि जे हथ ऐं वाॻूं जेके उन्हनि जे वस में अची वियूं आहिनि, इन्हनि जो दौर बि ख़तमु थियणो आहे। जीअं भिटाई चयो त मतो आहीं मशत थुल्हो थियो थूना हणी, तोजा भाई अशत ऐं पाणीअ पुना ॾींहड़ा। तंहिंजे करे हिननि जा ॾींहं गिणजी चुका आहिनि ज़ालमनि ऐं फोरनि ऐं लुटेरनि जा। ऐं असीं तव्हां सां वरी ईंदड़ हफ़्ते जुमे ते शाम जो 6 वॻे वरी मुलाक़ात कंदासीं, वरी तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, प्रोफेसर साहिब जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं प्रोफेसर साहिब जहिड़ा आलिम अकाबर ऐं साफ़ शफ़ाफ़ किरदार वारा माण्हू असीं कोशिशि कंदासीं त उन्हनि खे बि वठी अचूं, उहे बि अचनि ऐं उहे बि पंहिंजा हाल वंडनि ऐं तव्हांजा हाल ॿुधनि। अॼु थियो एतिरो, ॾींदा इजाज़त। अलाह वारी।